नासिराबाद ऐं भरपासे में सारियाले फसल खे कापारी धक लॻो आहे। हिक अंदाज़े मूजिबि हिन साल 60% सारियालो फसल घटि थियो आहे, जंहिंजा मुख़्तलिफ़ सबब ॼाणाया पिया वञनि। गुज़िरियल महीने सेप्टेम्बर में गर्मी पद वधीक हुजण करे सारियुनि में पापड़ी पैदा थी, जंहिं सबबि लॻभॻि 60% सारियालो फसल न थी सघियो आहे ऐं नतीजे तौरु हारी तोड़े आबादगार सख़्तु मुआशी बदहाली जो शिकार थी विया आहिनि। सारियाले फसल जो नुक़सानु दादू, लाड़काणे, कंबर, शहदादकोट, शिकारपुर ज़िलनि में बि थियो आहे। ज़रात खाते दावा कई आहे त 35% नुक़सानु थियो आहे, पर हारियुनि ऐं आबादगारनि जो चवणु आहे त 70 खां 75% नुक़सानु थियो आहे। सिंध हुकूमत जे ज़रात खाते पारां सिर्फ़ु कंबर ज़िले में 2 लख एकड़ ज़मीन आबाद रखण जो हदफ़ मिलियल आहे, जेका हिन साल 1.25 लख एकड़ आबाद थी सघे थी। मुसीबत जे मारियल हारियुनि ऐं आबादगारनि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त फसल न थियण करे मुआशी बदहालीअ जो शिकार बणियल आहिनि, तंहिंजे करे संदन मुतासिर इलाइक़नि खे आफ़त सटियल करार ॾेई करे मुआशी सहायता कई वञे। असां ॿिज पोखिया आहिनि, थोरो कुझु अगाटो आहिनि, उन अगाटे पोखण जे करे बीमारी आहे। पापड़ ॾाढी आहे, सारी निसरंदी उते फाटंदी वञे थी या कारी थींदी वञे थी, उन जे करे नुक़सानु थी आहे। पोइ हाणे अलाह मालिक आहे, हुकूमत जो गुज़ारिश आहे त कुझु ॿाहिरि ॿाहिरों घुराए जीअं हिन नुक़सान जो कुझु फ़ाइदो थी सघे ऐं हिन खां कुझु बचाव थी सघे। सी दवायूं जेके बि असांखे मुयसरु हुयूं असां हयूं आहिनि, फ़ाइदो को बि नथो थिए। हर साल साईं 8 एकड़ मूंखे तक़रीबन 32 खरार थींदा आहिनि, पर हेल त लॻे ई नथो। अलाह मालिक आहे, हाणे जेको थियो हिन चकर थी सघे थो त 8 या 10 खरार खनि थी सघनि था, छो तमामु घटि आहिनि, रुगो पापड़ आहे। जीअं त साईं असांजो इन ॻोठ में मसइलो थियो आहे, हाइब्रिड में बि थोरो मसइलो थियो आहे ऐं दुबारा थियल कोमल में इन जे हिसाब सां थियो आहे, छो जो आगाटो रुमजी विया। ऐं उन खां अलावा हाइब्रिड में ईअं मसइलो थियो आहे, गर्मी शिदत तेज़ हुई 1 सेप्टेम्बर ऐं 20 सेप्टेम्बर जे हिसाब सां, उन हिसाब सां फसल खे धक अची वियो आहे। उन खां अलावा जीअं फसल हर साल थींदड़ हुयो, उन खे हिमल जे लेवल जे हिसाब सां ॾिसी रहिजे त वॾो धक अची वियो आहे, जेको माना 20% खां 40% थियो आहे, बाक़ी 60% ज़ाया आहे। उन खां गुज़ारिश आहे हुकूमत खे त हिन जे लेवल जे हिसाब सां का दवा या का मुयसरु शइ कढी अचे जीअं माना असांजो बचाव थी वञे। बाक़ी हिमल बहितर आहे त घणो नुक़सानु थी आहे। असल में असां जंहिं तरह सां ॾिसी रहिजे थो त असांखे हाइब्रिड ॿिज ग़लति न आहे लॻो। ऐं उन खां अलावा हिकिड़ी ग़लती असांजी आहे, जेका माना दुबारा जेको ॿिज आहे असां आगाटो रुंबे विया आहियूं, उन में गर्मी शिदत तेज़ हुई, उहा पापड़ करे वई आहे। पर हाइब्रिड में हिमल ॾिसी रहिजे त हिमल गुंजाइश घणी भाङी न आहे। बाक़ी जेके अॻ में थियल आहिनि, गर्मी शिदत जे करे नुक़सान असां खाई चुका आहियूं। असां ग़रीब जे लिहाज़ सां इहो कयो आहे कोमल, परोके साल थियो उहो 8 जरे 16 खरार कयूं, उन लिहाज़ ते असां उहो ॿिज कयो। इन खां बाद में हींअर असांखे वॾो नुक़सानु उन ॾिनो आहे। 4 आना सारिया, 12 आना खसा, ॿुधोई। पोइ हाणे गर्मी जे लिहाज़ ते थियो ऐं रोंबो मुंहिंजो जून जी 10 तारीख़ थियल आहे। हूअं त असांखे ॿिया ॿिज जेके आहिनि से पोइ करणा हुआ, ॿिज जो तयारु थी आहे त असां रोंबो करे छॾियो। हाणे उन में असांखे नुक़सानु वॾो पियो आहे। असांखे महसूसु गर्मी थी अचे। हाई बोर्ड बि असां ॾे एतिरो न आहे, असां वटि इहो आहे, पर जेकॾहिं हाई बोर्ड हाणे निसरे थो, उनजो थी सघे त छा थो थिए, उहो हाणे थो निसरे। जेको थियो आहे चाचा, उहो थोरो असांखे सम्झायो त उहो गर्मीअ जे करे थियो आहे। असांजे लिहाज़ ते गर्मी ते थियो आहे, हा, तमामु गर्मी ज़्यादा हुई, जंहिंमें सारियुनि खे धोखो अची वियो आहे। सितारा ॿिज कयो हो, पर थियो 6 जरे 18 खरार 6 मण। हींअर जेको आहे हीअ पोल्यूशन आहे। असांजो जुलाई जी 14 तारीख़ असांजो रोंबो आहे। हाणे हे फसल आहे, पोइ हाणे गर्मी जो आहे, ॿिजनि जो आहे, पर हे अधु बि हिन में अन आहे। असां त पंहिंजे हिसाब सां पूरे टाइम ते कयो आहे न, असांजी का ग़लती न आहे। थी सघे गर्मी अची वई आहे काड़िया, उन में हे सारी रिझी वई आहे। हींअर जेकी फाटे थी सितारा में अधो सारी आहे, चीरजी थी पए। असल में ये एग्रीकल्चर हूंदी भी आहे गैम्बलिंग ऑफ वेदर आहे, माना मौसम जी हिकिड़ी क़िस्म जी रांदि आहे, जंहिंमें मौसम ठीकु हुजे त उहो आबादगार खे बहितर पैदावार ॾेई सघे थी। पर हींअर जेको असां वटि मसइलो आहे, उहो मसइलो असां रिपोर्टेड जेका कई आहे, विज़िट कई आहे या ऑब्ज़र्वेशन कई आहिनि,
उन में हाइब्रिड जेको साल गश्तू आहे उहो असांखे ज़्यादातर माण्हुनि खे पोखण में नज़र आयो त उन्हनि माण्हुनि जीअं त ॿिज मौजूदु हुजण जे करे पाणी उन्हनि खे मिलियो जीअं मिलंदो वियो उनखे हिकिड़ो ख़ौफ़ हो त असांजा जेको आहे ॿिज जेके आहिनि उहे वॾा थी वेंदा ऐं उहा पैदावार न ॾींदा उन्हनि रोंबो करे छॾियो आहे। हालांकि असां एग्रीकल्चर वारा हाइब्रिड जे लाइ असां हिन मौसम खे नज़र में रखंदे 15 जुलाई खां पोइ जा रिकमेंडेशन ॾींदा आहियूं त उहे पोखिया वञनि ऐं माण्हू आबादगार उहे ईअं इन्हनि ते कंदा बि आहिनि। ऐं हिन दफ़े थियो ईअं त मौजूदु हुजण जे करे ॿिजनि मौजूदु हुजण जे करे हुननि पंहिंजो रोंबा शुरू करे ॾिना। ऐं जॾहिं मुसलसिल इहा गर्मी जेका आहे पद जेको आहे मुसलसिल रहियो आहे 40 सेंटीग्रेड खां मथे रहियो आहे जॾहिं त नेसर जे वक़्तु 35 सेंटीग्रेड हुजणु घुरिजे लाज़मी आहे पर मौसम जे न हुजण जे करे इहे मसइलो ट्रिगर थियो आहे। हाणे इन्हनि जा सबब असां ते ज़िम्मेवारी अञा वधीक इहा थिए त असां ॾिसंदासीं त आया हिन में को जेको आहे पैथोजिन त या बैक्टीरिया त ग्रो न आहे थियो उन लाइ असां लेटर्स लिखिया आहिनि हायर अथॉरिटीज़ खे त उहे टीमूं मोकिलींदियूं त हिन में जेको मसइलो थियो आहे उहो छाजे करे थियो आहे। गर्मी जेकॾहिं आहे त उहा त हाणे इंसान जे वस में न आहे बाक़ी जेकॾहिं को मसइलो पैथोजिन जो आहे उहो असां हल करे सघंदासीं फ्यूचर में। ऐं हींअर जेकॾहिं कंहिंखे रिकमेंड बि कयूं असां का फंजीसाइड रिकमेंड कयूं उनजो को असरु उन ते न थींदो छो त निसिरी चुको आहे फसल निसिरी जे करे उन ते असरु का बि शइ न कंदी। बाक़ी डिढे में जेकॾहिं का शइ आहे उन मरहले में असां फंजीसाइड असां ॾेई सघूं था त जीअं उन में जो तदारुक थी सघे जेकॾहिं पैथोजिन जो सबबु आहे त या को जीन जेकॾहिं आहे त उहा बि असां PCR जे मदद सां डिटेक्ट करे सघंदासीं। उहा हायर अथॉरिटीज़ में असां टीमूं जोड़ियूं आहिनि ऐं जेकॾहिं सुभाणे असां अचूं था ऐं विज़िट अञा कंदा रहंदा। बाक़ी नुक़सानु केतिरो थियो आहे उनजो अंदाज़ो असां वक़्त खां पहिरियां इहो अंदाज़ो करे सघूं था त 35 खां 40 आहिनि पर हतमी तौर ते असांजी जॾहिं पैदावार लहंदी त पोइ ख़बर पवंदी त केतिरो असांजो नुक़सानु थी थियो आहे। नाज़रीन गुज़िरियल साल जी भेट में हिन साल ज़रात खाते जी दावा आहे त 30 खां 35 सैकड़ो फसल खे नुक़सानु रसियो आहे जॾहिं त हायरनि ऐं आबादगारनि जो चवणु आहे त असांखे 60 सैकड़ो नुक़सानु रसियो आहे। नुक़सानु केतिरो बि हुजे पर आहे नुक़सानु ऐं हिन जो अज़ालो नज़र में त कंहिं वटि बि कोन थो अचे। तंहिं करे हुकूमत वक़्त खां इलाइक़े वासी हारी आबादगार इहो ई मुतालबो कनि था त हिननि इलाइक़नि खे या त आफ़त सटियल इलाइक़ो करार ॾेई हारियुनि ऐं आबादगारनि जी माली मदद कई वञे छो जो हुननि जो जेको हींअर लखां रुपयनि जो नुक़सानु थियो आहे उन जे अज़ाले लाइ हुननि वटि ॿियो को बि हल कोन्हे को। हुकूमत वक़्तु पंहिंजो वक़्तायतो किरदारु अदा करे हारियुनि ऐं आबादगारनि जी माली सहायता करे। कैमरामैन सज्जाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सिंध टीवी न्यूज़, नसीराबाद।